प्यारा वारो सलाम वालेकुम। हाणे तव्हांखे हिकिड़े बादशाह जी ऐं हिकिड़े मौलवीअ जी ॻाल्हि ॿुधायां। हाणे जेका बि शइ आहे, केॾो माण्हू इंसान वधे थो, बादशाह हुजे, आलिम हुजे, मौलवी हुजे, मुफ्ती हुजे, केर बि हुजे, पंहिंजे कम ते छा पंहिंजी इबादत ते फ़ख़ुरु न करे, गुरूर न करे, हठ न करे त मां हेॾो कमु कया, मां हे कया। अलाह साईं कराइण वारो रब पाक जी ज़ात आहे, जंहिंखे जहिड़ो चाहे उहो अहिड़ो करे सघे थो, सम्झो था। पर जे इंसान पंहिंजे गुरूर में ईंदो, तकबर में ईंदो, त अलाह साईं हुनजी नेकी ख़तमु करे छॾींदो। छा उनजी कई कमाई लुड़ी वेंदी, छा कई कमाई हुनजी। अहिड़ी तरह हिकिड़ो आलिम हुयो, उहो वॾो अलाह वारो दरवेश त पंहिंजी जाइ ते आहिनि, पर हे बि जेकर चए त मां अलाह वारो बुज़ुर्ग थियां, पोइ इन जे लाइ हूंदा आहिनि, हिकिड़ा थींदा आहिनि माण्हू खे अलाह साईं नंढे हूंदे ई उनखे माण्हू खे अलाह जो वली करे छॾींदो आहे। पोइ उहो हलण में, ॻाल्हाइण में, साईं खे चवण इबादत में अनोखो हूंदो आहे, सम्झो था। जंहिं महिल नंढड़ो हूंदो, अलाह रसूल जे कमु कंदो, इंसान ज़ात जी पखियुनि कुर्ब गीत जड़नि जी ख़िदमत कंदो, ॾाढा न ॻाल्हाईंदो, अमड़ अबे जो अदब कंदो, वॾनि सां प्यारु कंदो, नंढनि सां मुहबत कंदो, सम्झो था बा। निमाज़ रोज़ो कंदो, अलाह साईं खे यादि कंदो, आल बैत सैयद जी इज़त कंदो। उहो नंढे हूंदो आहे, ॼाईंदे जाम, पोइ अलाह साईं हुनखे विलायत ॾींदो आहे, वली कंदो आहे। पोइ उहो अलाह जी कुदरत सां जेका शइ चवंदो उहा थी पवंदी आहे, अलाह साईं हुन सां राज़ी हूंदो आहे। ईअं सम्झो अलाह साईं हुन में हूंदो आहे, उनजो कलाम ॼण अलाह साईं जो कलाम हूंदो आहे। अहिड़े तरह उहो आलिम हिकिड़ो ॿियो हूंदा आहिनि, उहो पढ़ंदा आहिनि, उस्ताद कंदा, वरी उनखे ॿिया कंदा, पोइ अमल कंदा। पोइ उन में वरी हिकिड़ा थींदा आहिनि आलिम मोला मौलवी, काॾे वेंदा न आहिनि, महिनत न कंदा आहिनि, पोइ 4 किताब पढ़ी, पोइ उन में हूंदा आहिनि हिकिड़ियूं दुआयूं धागा, उहे पढ़ंदा आहिनि, उहे यादि कंदा आहिनि। पोइ उहे वञी करे ॿाहिरि खूह हूंदो या खॾ हूंदी, का पुराणी जाइ हूंदी, पुराणो ॻोठु हूंदो, या क़ब्रिस्तान हूंदो, या लयूं हूंदियूं, वण हूंदा, उते वञी चिलो कंदा आहिनि, खॾो ठाहे वेही शाम जो वञनि, उते पढ़ी पढ़ी पढ़ी, पोइ उते उनखे जेको पढ़णो हूंदो उहो पढ़ंदा आहिनि। पोइ उनजी चौधारी पटो कढंदा आहिनि। पोइ जंहिं महिल पटो कढंदा त उते ग़ैबात जा ॿी शइ अंदरि पटे में दाख़िल न थींदी आहे, पर उहो तॾहिं पटो कढंदा जेको मुर्शिद कामिल हुजे, पोइ हितां वारो अलाह रसूल जेको हुकुम ते हलंदड़ हुजे, कूड़ो इल्मु न हुजे। बाक़ी जो कूड़े इल्मु वारो हूंदो, घटि वारो हूंदो, उहो नुक़सानु खाई वेंदो आहे उतां। सो मौलवी हो हिकिड़ो, उन बि चिला वॾा कया, ॿाहिरि वञे पढ़ाई करे, हे करे, माण्हुनि खे दुआयूं ॾींदो वठे, कंहिंजूं लॻनि, कंहिंजूं कीअं थिए, कंहिंखे धागा ॾींदो वठे, हे पाण खे आज़माए पियो। हिकिड़े त वरी हे पाणी इबादत, निमाज़, रोज़ो, माना तमामु घणो कंदो, हिनखे पाण निमाज़ ऐं रोज़े ते गुरूर न करे, तकबुर न करे। छा छो त असां बंदा अलाह सां पैदा थियल आहियूं न, अदा असांखे त अलाह सां इबादत करणु मोकिलियो आहे न, त मुंहिंजी इबादत कयो, रोज़ो कयो, निमाज़ कयो, इंसान जी भलाई कयो, पखी परदनि जीत ॼणनि ते रहम कयो, इनजे करे अलाह सां पोइ पैदा कयो आहे न। हो वरी कुझु आलिम वॾो जो हुयो, वॾी तस्बी हुयसि, त हो वरी कुझु मथे थी वियो, छा वॾाई अची वई हुनखे। पोइ हिकिड़े ॾींहुं चई देरि मां हेॾा वज़ीफ़ा कया आहिनि, इल्मु पढ़ियो आहे, हीअ शइ कई आहे, हाणे मां पंहिंजे इल्म खे आज़माइण वञा थो पियो। ॿाहिरि हिकिड़ो झंगु हुयो, वण हुया, ॿेलो हुयो, उते हिकिड़ो पाणीअ जो चिछमो हो, पंधु कंदो 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 वञी करे उते वञी रहियो। हिन सां मानी बि साण हुई, कुझु वरी रोट हुयसि, या ॻोड़ हुयुसि, या का मिठाई हुयसि, खाधे जूं शयूं बि हुयुसि, पाणी बि पाण सां साण हुयुसि। वेही रहियो, वेही करे हिनखे नंढड़ो उते वेठो हो, क़ुर शरीफ़ साण हो, उहो पढ़ंदड़ हो। वेहे पियो त हाणे मां क़ुर शरीफ़ पढ़ां थो, ॾिसां थो त मां अलाह साईं सां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो अंगल, या अलाह साईं खे चवां थो हीअ शइ मुंहिंजी पूरी थिए थो, छो त मां हेॾी इबादत कई आहे, मां हेॾा वज़ीफ़ा कया आहिनि, मां हेॾा चिला कढिया आहिनि, सो अलाह साईं मां जो ॼण न कंदो ईअं, कुझु पंहिंजी दिलि में वॾाई अची वियसि। वॾाई करणु त न घुरिजे न, भाउ
की न करणु घुरिजे? वॾाई तो तकबर शैतान कयो त उहो तड़जी वियो। छा? तंहिंजे करे इंसान खे हमेशह अलाह साईं जी बंदगीअ में रहणु घुरिजे, हेठि रहणु घुरिजे, हेठां ई करणु घुरिजे। अदा वियो सांझी थी, क़ुर पाक कढी करे वुज़ू करे तलाव मानी बि खाधई, 2-3 खारका खाधई, वेही करे वेठो पढ़ियईं सॼी राति पढ़ी, वरी झटि वेठो। सुबुह जो 8-9 थिया ॾींहं सुबुह जा, त बादशाह वज़ीरनि खे चयो हल त फलाणे तरफ़ हलूं, सो शौक़ु शिकार बि कयूं, घुमी बि अचूं, नवां थी करे अचूं। वज़ीरनि चयो साईं छो न हलो, घोड़ा सम्झूं, उन ते पाखड़ा विधऊं, हना बना पाखड़ा ठाहे ठीक करे उठ घोड़ा सिंगारे ऐं हलिया। साईं खे चवनि हलंदा वञनि, ॾिसनि छा त चङो पंधु करे आहे, हे त 5-8-15 माइल पंधु, चङो पंधु करे आहे पंहिंजे उन बादशाहीअ खां। वञे ॾिसे छा त उहो आलिम सगोर वेठो क़ुर शरीफ़ थो पढ़े। जीअं बादशाह खे चवनि तीअं झूठ ऐं कंध जी वरी ॾाढियां पियो पढ़े। बादशाह चयो हे त वॾो अलाह जो वली आहे। नौकरनि खे चई, वज़ीरनि खे चई त पुट ॻाल्हि ॿुधो, अलाह जो वली वेठो आहे, जंग में असांखे अलाह ॾिनो आहे, तव्हां लहो असां हिनखे क़दमे पयूं, हिननि खे मोहबत कयूं, कुर्ब कयूं, हिनखे छाजी ज़रूरत आहे, हिन को फ़ैज़ वठूं, इल्मु वठूं, हिन वटि कुझु सिखूं सम्झूं। अलाह जो वली बि असांखे अलाह जंग में ॾियारायो आहे। छो न? वज़ीर घोड़नि तो लथा, बादशाह सलामत केठो घोड़े खे बीह करे ग्रेके पे बादशाह पेर लकी लथो, कुल आया अची करे लागया मौली साहब, त बि धूण धूणा कंध जी लॻी पई आहे। कि मौली साहब अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा केरु हो? मौली सके थे कुझु मथां ई अची वई। चइबा असां बादशाह मां फलाणे जाइ जो वज़ीर आहिनि, असां अॻियां वञूं था, तूं अलाह वारो वली आहीं, ॿुधाए त तोखे कहिड़ी ज़रूरत आहे, तोखे ॾियूं छा, तुंहिंजी ज़रूरत पूरी कयूं। चए बादशाह सलामत, तव्हां पंहिंजे दुनिया जहान जा मालिक हो, असां अलाह वारो रंग में वेठा आहियूं, असां पंहिंजे अलाह सां ओरणो ॾे, मूंखे पढ़णो ॾे। चए बाबा आख़िरकार आलम साईं बुज़ुर्ग असां तोखे ॿां ॿुधूं था पिया। वज़ीरनि बि चए बादशाह सलामत, तूं ॿुधाए त तूं वेठो कहिड़े कमु करणा? चए बाबा तव्हां दुनिया जहान जा हो न माण्हू, तव्हां हलिया वञो, मां हे वेठो आहियां हिन जे करे क़ुर शरीफ़ मां पढ़ां थो। हे परियां मां इहो लोह जो लकुड़ो हणी आयो आहियां, इहो जेसि ताईं मुंहिंजो लोह जो लकुड़ो फुटंदो, पन कढंदो, पननि मां पोइ वरी गुल कढंदो, गुलनि मां मेवो कढंदो, मेवो वॾो थींदो, ॻाढ़ो थींदो, उहो मां खाईंदुसि, पोइ मां वेंदुसि। मां अलाह सां सौदो कयूं वेठो आहियां, छो त मां हेतिरा साल अलाह सां जी इबादत कई आहे न। उहो पाण ते फ़ख़ुरु कई, जेको पोइ अलाह सां जेको फ़ख़ुरु कंदो आहे त पोइ अलाह सां थोरो घणो इम्तिहान वठंदो आहे, थोरो छा ॾिसां हाणे ॻाल्हि करे त बीहे अथो, सचो हूंदो त बीहंदो न। बादशाह खे जॾहिं हीअ ॻाल्हि ॿुधी त साईं बादशाह खे दिलि में ख़्यालु, अलाह साईं धड़कन में वसे थो न, दिलनि में वेठो आहे, अलाह साईं दिलि में बादशाह ख़्यालु ॾिनो कि तूं हाणे हीअं कर, वज़ीर खे चए त मां फ़क़ीर सां वेहां थो, मूंखे पाण अलाह साईं जो ख़्यालु थियो आहे, मां उमिरि सारी दुनिया जहान जा फ़ैसिला कया आहिनि, ॿियो पियो दुनिया जहान में हलियो आहे, को कीअं जहान थियो आहे, कॾहिं कंहिंसां कहिड़ी हालति हलियो आहे, कंहिंखे तकलीफ़ आई हूंदी, कंहिंखे सुख आयो हूंदो, हाणे कोटी जेसिताईं मां मोटां ख़ैर सां, वज़ीर खे चई वञी बादशाही तूं हलाए वञी चङी तरह, पर कंहिं ग़रीब खे, मज़लूम खे, रनज़ाल खे, मिसकीन खे, गुगदाम खे का तकलीफ़ न ॾिजांइ। चए मां हिते रहां थो आलम सगोर सां गॾु, मां बि अलाह साईं खे अंगल कयां थो, माना अलाह साईं मुंहिंजी ॿुधे, मां अलाए कहिड़े ॻाल्हि में अलाह साईं राज़ी थी। चए साईं पोइ इहो कीअं था कयो? चए बाबा जॾहिं मां तव्हांखे चवां थो तव्हां हलिया वञो, मुंहिंजी हयाती हूंदी त ईंदुसि तव्हांखे ॻोल्हे लहंदुमि, बादशाही तव्हांखे वठंदुसि, न त बादशाही तव्हांखे पहुती। जॾहिं मां तव्हांखे चवां थो न अलाह साईं जी रंग खां वधीक त बादशाही कान्हे का, ॻोल्हणी चयो हा साईं जाई बि साईं, अलाह जो रंग आहे इहो, इहा वॾी ॻाल्हि आहे, हर कंहिं ते ॿाह ॿधी भाकुर पाए, हर को बादशाह को मोकिलाए पंहिंजी बादशाही ॾियो, बादशाह वज़ीर वञी बादशाही वञी संभारी वञी तेसि ताईं। साईं 3 पहिरीं थी वई हिते, हाणे राति थी, ऊंदहि थी, त अलाह साईं त आज़ू थो वठे न साईं, केर न वठे, वठंदो न त कहिड़ो ॾिसां त बीहे त को नथो बीहे, झटि बीठो त परियां हिकिड़ो वणनि जा घाटा,
एतिरो पंधु माना सॾु पंध जो थोरो परे आवाज़ थियो, ओ बा आहे को अलाह जे नाले ते मूंखे भलायूं थियूं खादियूं वञनि पयूं, मुंहिंजो सिर बचाए, अचो अलाह जे नाले ते मूंखे बचायो, मूंखे बचायो। बादशाह ॿुधो, फ़कीर ॿुधो, फ़कीर वरी जेको हुयो बुज़ुर्ग रहंदो क़ुर पढ़ण में ज़ोर ॾींदी आहे, धूड़ धूणा कंध जी लॻी पई आहे। बादशाह चएसि फ़कीर साईं, ओ फ़कीर साईं, छा आहे बाबा? फ़कीर साईं ॿुधे थो अलाह वारी सदा अलाए केॾी बला थी खाधी वञे, अलाए कहिड़ो इंसान आहे, अलाह साईं हर कंहिं में रहे थो, हल तो हुनजी मदद कयो। न बाबा न न न, ॾिसे थो मुंहिंजो वज़ीफ़ो अध में आहे, मां कीअं हलंदो मां तोसां, मां वरी अध में रहां, मुंहिंजो कमु न थिए। वरी ॿी आवाज़, ओ बा आहे को अलाह जे नाले ते सिर जी सदा, मुंहिंजो सिर आजो कर, अलाह साईं तव्हांखे अजुर ॾींदो, जीअं तव्हां चवंदो तीअं थींदो, तव्हांजी दिलि जी मुरादां पूरियूं थींदियूं। चए फ़कीर साईं हल त हलूं। चए यार तूं मुड़े छो नथो, काॾूं यार आयो आहे तूं मुंहिंजे इन में इबाबत में तूं रंडक थो अची विझे पियो। चए हाणे तूं न वञे त न वञे, मां वञा थो, हे सिर जो आसरो लाहे, चए हिकु ॾींहुं मरणो आहे जीअणो आहे, अलाह जो नालो आहे न बा। वियो ॾिसे छा त थोरो आवाज़ु परे थियो, उते बि कोन हो, वरी वियो हिते आज़म तो माण्हू त हुयो ई कोन, का भला आई हुई न, हे कुदरती आवाज़ पियो अचे, ॾिसो त सचो कहिड़ो आहे, सचाईअ ते केरु आहे, ऐं डिॼे केरु थो त वरी हुनखे पोइ ना कयूं। फ़कीर जेको दरवेश हो बुज़ुर्ग उहो डिॼी वियो, न आयो, हुन सिर जो सांगो लाहे भली पोइ इश्क खे हथड़ो लाहे, हो वियो सिधो वञी ॾिसे छा त का शइ कान्हे, यकदमि मोटी आयो। चए फ़कीर साईं मां त मोटी आयुमि, हुयो कुझु कोन, वरी चके अड़े मुंहिंजो त हे जेको लकुड़ो आहे फुटो ठाहियो, गुल कयूं, पन मेवा झुकायूं बीठो आहे। बुज़ुर्ग खे चई बुज़ुर्ग अलाह जे सौदे को सवाइ अलाह सां सिरनि जो सौदो न कबो, रब जी ज़ात राज़ी कोन थींदी। तूं केतिरा बि नमाज़ा पढ़े, क़ुर पढ़े, छा बि करे, जेसिताईं दिलि सचीअ सां मोहबत सां कुर्ब सां सिर नथो ॾे, अलाह जे सुवाल जे जेको सदा ते सदा नथो ॾे, जीअं मिसाल में सॾु कयो लबैक करे हलियो वञे हा न, पोइ सिर हलियो वञे हा त हलियो वञे हा, तेसिताईं कुझु न थींदो। पोइ बादशाह सलामत हुनखे मोकिलाए पंहिंजी बादशाही संभारी, पोइ ख़ाली सखणो अची घर वेही रहियो, कल्ह वेठा त ख़ुशि हो।